त तव्हां हीअ तालीम हासिल करियो। अंग्रेज़ कुत्तो वेठो बर्तानिया में आहे, अमेरिका में आहे, पंहिंजा असरात हिते किना अहिड़ा छॾे वियो आहे, असांजी क़ौम मजबूर आहे। मुल्क असांजो, ॿोली अंग्रेज़ जी। ऐं ही ख़ुदि उन्हनि जे प्रोब घंटा खां हितां मुतासिर थी चुका आहियो जो तव्हांजे मदरसे में, तव्हांजे टंडे बाग़े शहर में 3 मदरसा आहिनि, पर तव्हांजा घणा बच्चा था पढ़नि? 850 छोरा पढ़नि था हाई स्कूल में। उनखे नौकरियूं मिलियूं आहिनि, उनखे ऑर्डर मिलिया आहिनि। तव्हांखे घणा खपनि इंजीनियर, तइलीम याफ़्ता, ग्रेजुएट, बेरोज़गार? तव्हांखे बोरियूं भरे ॾियां टंडे बाग़े शहर मां, बोरियूं भरे ॾियां बेरोज़गारनि जी, ग्रेजुएट, तइलीम याफ़्ता। असां मुल्हनि में कहिड़ा बेरोज़गार आहिनि टंडे बाग़े में ॻणियो? असीं बेरोज़गार आहियूं, असीं बुख था मरूं। रमज़ानो कसम ख़ुदा जी, असां चढ़ कयासीं, अमां ॾिठा ई कोन्हे। असीं बेरोज़गार आहियूं। चरी क़ौम, अंग्रेज़ कुत्तो हुते वेठा, ॿोली अंग्रेज़ जी, असांजी आज़ादी मिली आहे। अंग्रेज़ वेठो हुते आहे, कुत्तो कानून अंग्रेज़ जो। थाणा, अदालतूं, कोर्टूं अंग्रेज़ जे कानून ते हलनि। 110, 170, 324, 324, ये कहिड़े क़ुरान में लिखियल? कानूनी लिहाज़ सां असीं ग़ुलाम आहियूं, तइलीमी लिहाज़ सां असीं ग़ुलाम आहियूं, तहज़ीब में, शक्ल शबाहत में, वज़ाक़त में, शक्ल सूरत में। असांखे केरु थो चवे आज़ादी मिली? असीं ग़ुलाम आहियूं। 57 साल गुज़री विया, पर असांखे उहो अदल इंसाफ़ क़ुरान वारो कानून अॼु ॾींहुं कोन मिलियो। जे इन जे जाखोड़ लाइ कंहिं दीनदार खे का तड़प थी थी, टपड़ी मैदान ते अचे थो, त तव्हीं हुनखे खंघो ई कोन था। पोइ साईं असांजो अली खान खोसो वेठो, असांजो पुराणो उस्ताद डियो थी रहियो आहे, बुज़ुर्ग माण्हू, माइटनि जहिड़ो शरीफ़ नमाज़ी माण्हू, ज़िंदगी भर इलेक्शन में बीठो, पुछो घणो वोट मिलनि। उनजे मुक़ाबले में असांजी क़ौम उन्हनि माण्हुनि खे वोट ॾिना जेके सॼो ॾींहुं 110 में चालान करण जे लाइक़ आहिनि। इहो त असांजे क़ौम जो फ़ैसिलो आहे। साईं कासिमी शेखुल हदीस सॼी ज़िंदगी बुखारी शरीफ़ पढ़ाई, टंडे बाग़े मां बीठो, मातली टंडे बाग़े 2 तालुकनि मां क़ौमी सीट ते बीठो, 2600 वोट मिलियासीं। इहो त असांजे क़ौम जो फ़ैसिलो आहे। कॾहिं असांखे आज़ादी मिलंदी? असीं त तव्हांखे रड़ियूं करे सुजाग था करियूं, त भई सुजाग थियो। क़ौम अंध जे घोड़े ते सवार, सुजागी पैदा की अथई, रुगो कचा टमाटा पटे कारपेट ते पचाए विकणंदा। असांजी क़ौम जो हाल इहो आहे। टमाटा पोख त कचा पटे वञनि, कारपेट रखियो, पचायो, पंहिंजा गरबा विकण। ये सारियूं कर राति जो ॾांटो खणी आया, ॾाढियूं भरियूं हणियो वलिया, पंहिंजूं करे विया, कुटियो खाई। अटो मथे ते रखियो, हाणे जीअं मोरी था मुड़ुसि पंधि में वञे, ढंग में अमरा प्रेची छा अची अटो ची कंजर वॾा, मुंहिंजो पाण घर कोन्हे रखनि। असांजी क़ौम जो इहो हाल। इन्हनि जे अॻियां मुरलियूं था वॼायूं त बाबा आज़ादी हासिल करियो। आज़ादी कंहिंखां? अंग्रेज़ कुत्ते खां। अंग्रेज़ अञा असांजा लाउड बंदि कई, असांखे आज़ादी आहे। पाकिस्तान जो मुल्क आहे। मेलो करियो, मला खड़ो करियो, कुतनि जो रिछनि जी वेड़ करियो, कुकड़नि जो मेल करियो, समन जो मेड़ो हणो, भेटाई जो मेड़ो हणो, सतल छह जो मेड़ो हणो, परमिशन मिलंदी। लाउड, ॾचरपा, खदड़ जा नाच, अयाशूं, गाना वजाना, सभिनि जी मोकल मिलंदी। फंक्शन आहे, ईद मिलन पार्टी आहे, मौलवी था अचनि, लाउड न। कहिड़ो आसमान टुटंदो भला? न, आज़ादी असांखे। मस्जिद में जुमे जी आवाज़ कंदी इजाज़त कोन्हे, लाउड न इस्तेमालु करो, मंझि नानी कुनड़ो करो, आज़ादी आहे। मदरसा न खोलियो, मदरसनि में दहशत गर्द थी। हाणे असीं दहशत गर्द न, मूं घणी वारदातूं कयूं, मूं खून कया, सिमिलगी था करी, असीं फदा था करी, माण्हू था अगवा करी, थाणे जी सियासत था करी, मुला दहशत गर्द, मदरसा बंदि करियो। ही छा आहे? ज़बान हिननि जी आहे, ॻाल्हाइण वारो हू कुतो हुते वेठो आहे। ज़बान हिननि जी आहे, ॻाल्हाइण वारो हू कंजर अंग्रेज़ बुश कुतो वेठो आहे।
हे तर्जुमा नहीं। असांखे आज़ादी कंहिं बि लिहाज़ सां कोन मिली आहे। असांजे मदरसनि ते कंट्रोल कयो पियो वञे, असांजे वाइदनि ते कंट्रोल कयो पियो वञे, असांखे दहशतगर्द जी माण्हुनि खे असां खां मुतनफ़िर कयो पियो वञे। हथियादूं जुड़तूं पैसनि जा ख़रीद कयल माण्हू मस्जिदनि ऐं मदरसनि ऐं इमाम बारगाहनि में रवाना करे बम हथियादा फाड़ाए माण्हू माराए दुनिया खे तासुर इहो पियो ॾिनो वञे त इहे सभु कम मौलवियुनि जा मुला पिया कनि। असांखे बदनाम कयो पियो। असां मदरसे में वेही तॾीअ ते वेही सादी मानी खाई मदरसनि जे ॿारनि खे क़ुर था पढ़नि। असांजे मदरसनि मां हाफ़िज़ तयारु थिया हूंदा, आलिम तयारु थिया हूंदा, वाइज़ी तयारु थिया हूंदा, मुबलिग तयारु थिया हूंदा, दहशतगर्द तयारु कोन थिया। अॼु बि छोरो जेकॾहिं माउ पीउ खे दसींदो हूंदो त कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जी पैदावार हूंदी, जेकॾहिं माउ पीउ जी इज़त ऐं एतिराम कंदो हूंदो त मदरसनि जी पैदावार। अॼु बि जेकॾहिं तव्हां रोडनि ते धाड़ा हणंदे पकड़िया हूंदा, उहे यूनिवर्सिटी जी पैदावार हूंदी। जिन छोरनि खे नौकरियूं न कनि, बेरोज़गार आहिनि, तंग थियो पवनि, हिकिड़ा बेरोज़गार, ॿियो वरी इश्क में फाथल, हलो आहे टको कोन, मुड़ुस सॼो ॾींहुं इश्क में अंधो, खीसो ख़ाली, हाणे वञे केॾा, को पिथल पिस्टल खणी राति जो बुंड रखियो रोड ते बीठो आहे, पैसे निकालो, मिड़े थी पूराई करणी। इहा यूनिवर्सिटी जी पैदावार आहे, मदरसनि वारी पैदावार कान्हे। असां कंहिंजो बि खानो ख़राब कोन कयो, महिरबानी करे असां ते कावड़ घटि करियो। हा, असां जीअरनि जो खानो ख़राब कयो ई कोन, छो जीअरो असांजे केरु वर चढ़े ई कोन थो। असां मुअलनि जो खानो ख़राब कयो हूंदो त असां सॼी ज़िंदगी में इहे खे चढ़ ॾिनई। असां ते ॾुख कनि त मुअल कनि, जीअरा न कनि। जो इंशाअल्लाह ताला उलमा जो साथ ॾींदासीं हर लेवल ते। जे मदरसे में उलमा को मदरसो को कायम करे को दीन जो कमु करणु चाहिनि था, तव्हां असांजो तावन हुजे। जेकॾहिं उलमा मैदान ते लथल आहिनि ज़ालिम ऐं जाबिर जे मुक़ाबले करण जे लाइ, जेकॾहिं मैदान ते लथल आहिनि त तव्हां असांजो फर्ज़ आहे असीं सुजाग थियूं ऐं उलमा जो साथ ॾेई उन्हनि खे अॻिते रहियो। असेंबली में आलिम कोन विकबो, मिस्टर विकिजी वेंदो। अॼु बि आलिम बीठा आहिनि, ज़ालिम खे नड़ी मां झलियो असेंबली ॾींदा। त जेकॾहिं अहिड़ो मौक़ो अची वञे, इहो जिहाद अथव। हिन दौर में मदरसनि सां ताउन करणु, पंहिंजे बच्चनि खे पढ़ाइणु ऐं मैदान में लहणु, आलिमनि जो साथ ॾियणु, आलिमा खे वोट ॾेई असेंबली में रहणु, इहो जिहाद अथव। त ज़ालिमनि खे असां नथा घर वेठे हक़ ॿुधाए सघूं त असेंबली में आलिम वञनि जेके ज़ालिमनि खे हक़ चवंदा आहिनि, इहो जिहाद अथव। त इनशाअल्लाह रहंदासीं त मुजाहिद थी रहंदासीं, मरंदासीं त पोइ मुजाहिद थी मरंदासीं। उलमा जो हर लिहाज़ सां हर प्लेटफॉर्म ते साथ ॾींदासीं। अल्लाह सी असां तव्हांजो वेहण क़बूल फरमाए। वाखिर दावाना वल हम्दुलिल्लाह।